दोस्तों अॼु जी पंहिंजावी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पियारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी। जी हाँ दोस्तों, पंहिंजावेरी जी बहितरीन अपडेट अची चुकी आहे जेका तव्हां सां मां शेयर करण वारो आहियां हिन नंढड़ी वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु दोस्तों सब्सक्राइब ऐं हिन वीडियो खे लाइक करे छॾींदा ऐं बेल आइकन खे ऑल ते ज़रूरु कंदा जीअं तव्हांखे नोटिफिकेशन बर वक़्तु मिलंदो रहे ऐं थी सघे सुठो प्यारो कॉमेंट भी करे छॾींदा। वरी महिरबानियूं, हलूं था अपडेट जी तरफ़। दरअसल दोस्तों 2026 हिकु अहिड़ो साल अची रहियो आहे जंहिंमें तव्हांखे सिंधी शोबे जे हवाले सां बहितरीन मेगा सोप सीरियल मिलण वारा आहिनि। जी हाँ दोस्तों, जंहिंमें ॿ नाले वारा सोप सीरियल जंहिंमें रियासत ऐं पंहिंजावेरी तव्हांखे लगातार मां इनजी अपडेट ॾींदो अचां थो। इहे त ॿ नाले वारा यानी मेगा सोप सीरियल वॾे स्केल ते शूट थियल इहे त 2026 में तव्हांखे मिलंदा ई मिलंदा। ऐं 2026 में जेको आहे दोस्तों तव्हांखे कुझु हिकु ॿ ॿिया जेको आहे ड्रामा बि तयारु थी रहिया आहिनि उहे बि तव्हांखे मिलंदा ऐं तव्हां उन्हनि खे बि ॾिसंदव त उहे कहिड़े क़िस्म जा हूंदा ऐं उहे बि 2026 में लॉन्च कया वेंदा। उन्हनि जी कास्ट वग़ैरह ऐं उन जी स्टोरी लिखी पई वञे ऐं तमामु जल्द उन्हनि जी अपडेट्स बि मां तव्हांजे आॾो आणींदुसि। यानी 2026 पूरो साल तव्हांखे फुल ड्रामनि जो मिलंदो ऐं हिन साल में तव्हांखे ड्रामा लगातार मिलंदा रहंदा ऐं पहिरियों थी 2 ड्रामा तव्हांखे खोड़नि पर ॿिया ड्रामा बि लॉन्च थियण वारा आहिनि। इहा हुई वॾी ख़ुशख़बरी। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा ऐं अॻिते बि फेसबुक खे बि फॉलो कंदा ऐं शेयर कंदा।